कोटड़ी में चाणका अस्पताल लाड़काणे जे एमएस खिलाफ एहतजाज जो सिलसिलो अॼु बि जारी रहियो। पैरामेडिकल स्टाफ पारां 23 ॾींहं बि डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर अस्पताल कोटड़ी में मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। इन मौके ते पैरामेडिकल स्टाफ जे अॻवाननि अब्दुल्ला सुमर, गुलाम सरवर, पीरबख्श उमरानी समेत ॿियनि चाणका अस्पताल जे एमएस खिलाफ नारेबाज़ी कई। सदन चवणो त जेसिताईं चाणका अस्पताल जे एमएस खिलाफ कदम न खयो वेंदो तेसिताईं एहतजाज जारी रखियो वेंदो। मुज़ाहिरो आहे चाणका मेडिकल सुपीरियर जे खिलाफ़ आहे। उन जे कयल करप्शन पैरामेडिकल हाईलाइट कई बजाए जो उन जे मसइले जे हल करण खे इंक्वायरी कंडक्ट करे हा, पर हिन जेको आहे रियासती इदारनि सां मिली करे 12 पैरामेडिकल खे रिलीव कयो। असांजो सिंध गवर्नमेंट खां मुतालबो आहे त उहे रिलीव कयल पैरामेडिकलनि खे वापसि कयो वञे ऐं इन करप्ट एमएस खे हटाए करे इन जाइ ते सीनियर गज़ेटेड जेको मेडिकल सुपीरियर VA ग्रेड जो नामित कयो वञे त जीअं शहरनि ऐं स्टाफ खे थियल पेश आयल मसइला जेके हल थी वञनि। ख़ासि करे 041 उहा 041 पैरामेडिकल आहे, कॾहिं झुकी न आहे, ज़ालिम अॻियां झुकी न आहे। छो त न्याय साहिब असांखे झुकणु सेखारियो कोन्हे। असांजो बानी मरूम जेको उनजो पंहिंजी हक़ लाइ फाइट करियो, हक़ लाइ जदोजहद करियो, नाजाइज़ कमु न करियो। असां नाजाइज़ कमु कोन्हे, असां एमएस जे ख़िलाफ़ बीठा आहियूं ऐं इंशाअल्लाह ताला चाणका एमएस खे ॿुधाईंदासीं त पैरामेडिकल 041 छा आहे ऐं पंहिंजा मुतालबा कीअं मञाए थी ऐं इंशाअल्लाह ताला जीत 041 पैरामेडिकल जी थींदी, ॿिए कंहिंजी न थींदी। गवर्नमेंट ऑफ सिंध खे परदोर अपील था कयूं त बराए करम इन ग़रीब अवाम जी जान बचाइण ख़ातिर इन नाल एमएस खे हटाए चाणका मेडिकल कॉलेज में जे माण्हुनि खे वापसि करे ऐं उतां जे अवाम खे सहूलियत ॾिनी वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।